अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी त मां आहियां ज़ाहिद अली तहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलाई जे बारे में कुछ ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलाई जो न्यू एल्बम अची रहियो आहे। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त हिन एल्बम में तमामु सिंध जे मशहूरु शाइरनि जी पिणु शाइरी आहे ऐं हीअ एल्बम कहिड़े स्टूडियो ते रिकॉर्डिंग थी रहियो आहे। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त हिन एल्बम जी रिकॉर्डिंग इरफान समो जे स्टूडियो ते थी रही आहे। दोस्तों, हीअ एल्बम कहिड़ी कंपनी में ईंदो इहो मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। तव्हां दोस्त सोचे रहिया हूंदो त हीअ एल्बम SR प्रोडक्शन में ईंदो। न दोस्तों, हीअ एल्बम SR प्रोडक्शन में कोन ईंदो। तव्हां दोस्त इहो सोचे रहिया हूंदो त छा हीअ एल्बम मुस्कान प्रोडक्शन में ईंदो। न दोस्तों, हीअ एल्बम मुस्कान प्रोडक्शन में भी कोन ईंदो। दोस्तों, हीअ एल्बम जेको आहे त गज़ल एंटरप्राइज़र में ईंदो। दोस्तों, हीअ एल्बम ईद ते रिलीज़ कयो वेंदो। दोस्तों, हीअ एल्बम तमामु बहितरीन सुठी म्यूज़िक सां तैयार थी रहियो आहे। दोस्तों, अॼु जी नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो।